अज जॾहिं असांजे पीउ प्यारे जान मोहम्मद सां तमामु पुराणी नियाज़मंदी आहे, मोहबतूं आहिनि, अखलाक वारो दोस्त, महिमान नवाज़ दोस्त, यारीअ वारो दोस्त। पर काफ़ी अरसो जॾहिं ही जेल में वियो, असां 5 सूरनि में हुआसीं। वरी जॾहिं गॾियासीं त ख़बर पई त जेल मां निकिरण खां पोइ बि ही माच कोन्हे, छो त जंहिं माण्हूअ जे दिलि में दर्द हूंदो आहे उहो कुझु करणु चाहींदो। जॾहिं अॼु आउं हैदराबाद खां हिन सां गॾु आयुसि त मूं ॾिठो त ककर में, खानपुर में, थरड़ीअ में शानदार हिन जा इस्तक़बाल थिया। जंहिं माण्हूअ जी माण्हुनि सां मोहबत हूंदी आहे, जेको माण्हुनि खे कमु ईंदो आहे, जेको माण्हुनि सां दुख सुख में बीहंदो आहे, माण्हू हुन सां गॾु बीहंदो। सिंध में फोरम हिकिड़ो वॾो मैसेज बि ॾे, सिंध खे पैगाम लतीफ़ जो पैगाम, सुजागी जो पैगाम, लतीफ़ जो पैगाम निजात जो पैगाम आहे, लतीफ़ जो पैगाम मज़ाहिमत जो पैगाम आहे। जॾहिं लतीफ़ सरकार हिन दौर में आया हा, ॼावा हा ऐं सिरजा हा, तॾहिं हिते पारसी वारनि जी हुकूमत हुई। ऐं लतीफ़ चयो हो, जे तूं सिखे पारसी, गोलो तां गुलाम, उञो तां आब घुरे, बुखियो तां ताम, आमन संदो आम, ख़ासनि वञा खीर थे। चई जेकॾहिं तव्हां धारियुनि जी ॿोली सिखंदव, धारियुनि खे अहमियत ॾींदव, त तॾहिं पंहिंजे ॿोलीअ खां, पंहिंजे कल्चर खां, पंहिंजे वतन खां महरूम थींदव। ऐं अॻे लतीफ़ जे दौर खां अॻु जेके बि असांजा शाइर हुआ, जंहिंमें शेक्सपियर आहे त शेक्सपियर उते जेके लॉर्ड हुआ ऐं वॾा माण्हू हुआ, उन्हनि जूं साराऊं लिखियूं। ॿियो तुलसी हो, उन रामायण ऐं उन्हनि जे शान में लिखिया। पर शाह उहो माण्हू हो जंहिं ससुई धोबियाणीअ खे ॻाए, जंहिं मारवी पहाड़नि जी हिकिड़ी बकियाड़ छोकिरीअ खे ॻाए, जंहिं सुहिणी हिकिड़ी औरत खे ॻाए। ऐं हुन हिते जा मज़लूम किरदार कया, छो त हुन ससुअ खे जदोजहद जी अलामत बनाए छॾी, हुन मारवीअ खे हबल वतनीअ जी अलामत बनाए छॾी, ऐं सुन्नीअ खे कुर्बानी जी अलामत बनाए छॾी। उन करे जॾहिं शाइर हिते जा किरदार ॻाईंदो आहे, हारी, मोची, राज़ा, उन्हनि खे ॻाए। अॻे शाइर ॻाईंदा हुआ, बुलबुल खे ॻाईंदा हुआ, ॾलड़नि खे ॻाईंदा हुआ, तुलसियुनि खे ॻाईंदा हुआ। पर लतीफ़ हिते जे गुरगिलियूं जेके मायूं जेके खारियूं खणी वेंदियूं उन्हनि खे ॻाए। त मथियुनि टुमक टुमकिड़ा चिकंदड़ियूं अचनि, खुड़ियूं खा पुखड़ियूं, पखर सिर फेरनि, इहो वड़ वेड़ी कनि मुनोड़ी वेड़ी। लतीफ़ ॻायो त हिते जे पोरे तबिके खे ॻायो, लतीफ़ ॻायो त मर मरी ऐं रोई जीअरो आओ मकान, गजन वॾा पलांद जीअन चोरायूं। ऐं उन्हनि माण्हुनि लाइ चए जिन असांजे बचनि खां तालीम खुरी, जिन असांजे माण्हुनि खां सिहत खुरी, जिन असांजे वसाइलनि जो सौदो कयो। लतीफ़ त मज़ाहिब नालो, ऐं हुन उहे ज़ंजीर ऐं कोड़कियूं जेके ख़तम कयूं। 9 नीर 10 डावरियूं, 15 पैंड प्यास, बघाड़ियूं बदननि में, लखें लोह लॻा। जॾहिं फिरी यादि प्यास त छिरक छॾाई हिकु। चई जॾहिं तव्हां अज़म करे छॾे, जॾहिं तव्हां हौसलो करे छॾे, जॾहिं तव्हां वचन करे छॾे, त दुनिया जी का ताक़त तव्हांखे शिकस्त ॾेई सघे। हीअ असां वटि जेके कामरेड 60 कोड़ा खाईंदा, फांसियूं खाईंदा। तव्हांखे ख़बर आहे त पीपल्स पार्टीअ जो समूह जेको हो, अयाज़ समूह नालो उन हाईजैकिंग जे केस में जेल हो।
ऐं हुनखे फांसीअ जी सज़ा हुई। पछाड़ीअ जज हुन खां पुछो त आख़िरी ख़्वाहिश जेको ॿुधाए, कि मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे त आऊं जेके पाज़ेब मायूं पेरनि में ॿधंदियूं आहिनि छेर, इहा ॿधी को खाई ॾे। ऐं हुनजी भेण उहा छेर खणी आई ऐं हू छेर ॿधी फांसीअ ते वियो। छम छम मौत खे शिकस्त ॾे। जेॾां लॻा नेण, लतीफ़ ॾिसो कीअं थो ॻाए, कि जेॾां लॻा नेण त सूर्य ई सिज। जॾहिं माण्हूअ जे अंदर मां ख़ौफ़ ख़तम थी वेंदो आहे त उनखे फांसी माना सूरी सिज लॻंदी आहे। तव्हां छा था लतीफ़ जो तसवर सम्झो? इहो आहे माण्हूअ जो विल, इहो आहे माण्हूअ जो इरादो। लतीफ़ चए थो थर थुहर घर झूपड़ा 12 जिनी मुंह वठा मींहं मलीर ते टहिकी निकिता तू अॼु बि मुंहिंजे रूह सजन सां। मोहबत पंहिंजे माण्हू सां मोहबत त थर में जॾहिं कचर वसंदा आहिनि त पोइ मारवी चए थी अॼु बि मुंहिंजे रूह जेके आहिनि उहे सजन सां। त हीअ जेका आहे लतीफ़ जी जदोजहद। लतीफ़ ॾिसो सोसीअ जे रूप में छा थो चए, उठ वेरी ओठार वेरी वेरी छह में ढेर, चौथूं वेरी वाव थियो जंहिं लटिया पुनूअ पेर, पंजूं वेरी सिज थियो जंहिं उन्ही कई अवेर, छहों वेरी छपर थियो जो खिड़ियो साईं शेर, सतूं वेरी चंड थियो जो खिड़ियो साईं शेर, सतूं वेरी वाहोर जी वेर छुल मछड़ा छुट। उठ वेरी उठन जो खतरो, ॾेर वेरी सिज फितरत वेरी, चंड वेरी पर वाहेर जी वेर। माना जॾहिं हर माण्हू पंहिंजे आख़िर ते वेंदो आहे, माल पंहिंजे वठाण ते वेंदो आहे त चए थी पोइ अंधेरो थी वियो आहे पर पोइ आऊं पुनूअ खे ॻोल्हींदुसि, पंहिंजे धरतीअ वतन जी जंग कंदुसि। ऐं तव्हां मायूस जदोजहद न थियो। हिकिड़ी कमज़ोर औरत, हिकिड़ी मिसकीन औरत जॾहिं एॾी ताक़तवर थी सघे थी त छा असां मर्दनि, असां जेके पाण खे मुड़ुस माण्हू सम्झूं था ऐं ॿनीअ जे वारे ते असीं पंहिंजा मुड़ुस मारे छॾियूं, छा तव्हां इहो न चाहींदो त सिंध जो दरिया, सिंध जो जेको दरिया आहे उन ते धाड़ा पिया लॻनि। इन करे लतीफ़ चयो आहे त तांघे में ताणे ॿधुप जो तरहो, उन्हे में हाणे ॿिंदी कोन पियो। तरहो जेको आहे दरिया में वञण लाइ तारे ॿध, ॿियो केरु कोन ईंदो। ऐं सॼी ॻाल्हि जेका आहे उहा आहे इश्क जी। इश्क जी जंहिं माण्हू खे इश्क हूंदो उहो माण्हू सिरनि जा सौदा करे छॾींदो। इश्क न आहे राम जो खेॾनि गभरू, सिसी नेज़े पान उछल से अधर, ही सिरनि जा सौदा आहिनि। ज़िंदगी केतिरा ॾींहं असीं जीअंदासीं, 100 साल जीअंदासीं छा? जा भूमूं पेरे सा भूम मथे सजणे, हिक रतबा धूड़ में अभी ॾिठासीं, ॾींहं मड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए थो ज़िंदगी ॿ ॾींहं अथव। उन करे इज़त जी ज़िंदगी जियो, इज़त सां मरो त सुभाणे केरु नालो वठण वारो कोन्हे। असीं उन्हनि माण्हुनि जो वर्सियूं छो था मल्हायूं जिन हिन समाज लाइ किरदारु अदा कयो? न त असांजा आपा ॾाढा खोड़ मरी विया न, असीं उन्हनि खे क़बर ॾियनि नथा। वण में बाहि लॻी पई, पखी वेठो हो, कबीर बि आयो। सो कबीर तो चएसि आग लगी इस वर्क नू, आग लगी इस वर्क को जलने लगे पास। अरे पंछी तुम क्यों न उड़े, पंख तुम्हारे साथ। जड़े पखी बाह वण खे लगी वई आहे, तोखे पर पने, तोखे पख बने, तू उॾामी छो नथो? सो पखी कबीर खे तो चए
कबीर कदे इश्क कयो थे, कदे प्यार कयो थे, कदे मोहब्बत कई थे। अरे मोहब्बत में तो सरा सौदा करे छॾबान, जान नहीं छॾबी आहे। हिन गुण ते आऊं वेठो आहियां, हिन जो मेवो खाधो अथई, हिन ते मूं किन बि केतिरो कयो आहे। अॼु हुन ते ॾुखियो वक़्तु आयो आहे त हुनखे छॾे वञे। हुन करे न, फल खाए इस वर्क के, फल खाए इस वर्क के और बिगाड़े पाक, उड़न हमारा काम नहीं, मैं चलूं इनके साथ। जी मुंहिंजो जीअण मरण हिन सां आहे जंहिंसां नातो असां जे धरतीअ ते बाहि भरी पई आहे। सिंध जे कराची जूं ज़मीनूं HDA बहरिया टाउन असांजे हाकिमनि भुगड़नि जे मुठ में विकिणी छॾियूं। अयूब जे दौर में ज़मीनूं कोन विकायूं, ज़िया जे दौर में ज़मीनूं कोन विकायूं। सस्तियूं ज़मीनूं असांजूं खपंदियूं वञनि, धरती असांजे पेरनि जे हेठां निकिरंदी रही। असीं ख़ामोश तमाशा बणी रहिया। छो ॿियूं क़ौमूं बि, ॿिया सूबा बि, उहे पंहिंजे टकनि जी, पंहिंजे धरतीअ जी, पंहिंजे वतन जी मालिकी कीअं कनि? असीं छो नथा कयूं? उन करे असांखे सोचणो पवंदो। 70% असांजो सिंध गैस, 73% असांजी पेट्रोल थोरी सिंध, 99% कोयलो थोरो, ऐं 75% असांजी रेवेन्यू थी वई। असांजे माण्हुनि जी हालत छा आहे? कुल्हे फाट में कंजरो, मथो उघाड़ो, भेनर गुजारो, बुरे हिन भंबोड़। सूरत ॾाढी ख़राब। असांजा माण्हू हेॾी शाहूकार सिंध, हेॾी शाहूकार सिंध, असांजा माण्हू प्रेस क्लबुनि ते बचनि खपनि जा होका था ॾियनि। कॾहिं लतीफ़ अहिड़नि हाकिमनि लाइ चयो आहे त कुता ग़रीबनि जा दावा करी न दर जिन खे वण ॾंदरे खाई ही मुंहुं ॾेई बंद, तूं ॿियो काई न मोए, तोसी मली रॼायूं, तोसी संग न कनि, तूं मुंहिंजा दिलि कीअं सदाई मारू। उन करे फ़ैसिलो तव्हांजे अदालत में आहे। ही जेके ॻोठ आहिनि, ही जेके शहर आहिनि, इहे असांजा मोर्चा। धारी आबादकारी असांखे ग्रीस ते नाबूद करे बि छॾे। जो धारिया माण्हू कराची जे अंदरि अची ऐं असांखे चवनि त कराची खे सिंध खे ॿाहिरि कंदासीं। असांजे माउ खे केरु ॿाहिरि करे त असीं छा सोचींदासीं? उन करे असांखे पंहिंजे वतन जी जंग विढ़ी। छो अॻु में बि धारिया खोड़ आया, अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं अथनि, पर सिंध जो माण्हू जॾहिं इतिहाद कयो आहे, ॿधी कई त उनखे केरु नोड़े बि कोन सघियो आहे। उन करे असीं इहो चऊं था त लखपाल न आहियूं, पर लॼपाल आहियूं। असांजे हथनि में उभा वध रहंदा, असां ई कराची जा रखवाला। असीं सॼी सिंध जा माण्हू रखवाल आहियूं, पर असांखे पंहिंजे उन्हनि मेंबरनि जो, असांजी का बि कंहिंसां ज़ाती दुश्मनी न आहे। पीपल्स पार्टी हुजे, मुस्लिम लीग हुजे, ॿिया हुजनि, असीं उहे माण्हू सभु तव्हां वटि वोट लाइ था अचनि। तव्हांजे वोट ते हुकुमरानी थी। उन्हनि खां वाइदो वठो, वचन वठो त सुभाणे असेंबली में वञी सिंध जो सौदो कोन कंदे, सिंध जे हक़नि ते सौदेबाज़ी कोन कंदे, ऐं जेको बि सौदेबाज़ी कंदो उनजो उन शहरनि में टमाटनि, बैगन ऐं चूतनि सां इस्तक़बाल कयो। उन्हनि खे चैलेंज कयो त असांजा टई चूंडियल नुमाइंदा आहियो, पर धरतीअ सां गद्दारी न कंदो, वतन सां गद्दारी न कंदो। सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर की स्ट्रक्चर जी सूरत हाल छा आहे? ॾाढी ख़राब सूरत हाल। भिटाई चयो त लोए वञी को चोए, लोए वञी को चोए, मुंहिंजे मारूड़नि खे छांगा छिजे छेड़ो जेकर कंहिंजो होए,
सही वलोड़ जे सोए आऊं कीअं वयसि विसरी जी माण्हूअ जी मेह काहिजी वेंदी आहे बकरी काहिजी वेंदी आहे उन खां पहिरां खणंदा आहिनि तव्हांजो गला खणियो थो वञे तव्हांजी धरती लुटजी थी वञे असीं ख़ामोश तमाशे छो एॾी बेहसी बेवसी ऐं बेकसीअ जे कुझु हक़ीक़त ते लिखां एतिरी फुर्सत किथे जो तुंहिंजो उल्फत ते उन करे असांखे सोचणो पवंदो मुठ मुठ सूरन सभु कंहिं मूं वटि वठाण भरियूं कयो भाण वियो वियो मिठ माना मूं वटि एतिरा सूरन भिटाई थे थो जे उन्हनि जो ज़िक्र ई नथो करे सघे इन करे फ़ैसिलो सिंध जे माण्हुनि खे करणो पवंदो फ़ैसिलो तव्हांखे करणो पवंदो सिंधू दरिया ते अगमत चश्मा जेलम कैनाल गाज़ी घड़ा कैनाल ऐं जेको ग्रेटर थनल कैनाल हींअर ताज़ो हिन गवर्नमेंट में ग्रेटर थल कैनाल 2 जलालपुर कैनाल चौबार कैनाल टई दरिया ते वॾा वाह पिया थियनि ऐं जॾहिं इहे वाह वहिया त सखर खां हेठि सिंधूअ जो पाणी कोन ईंदो ऐं जॾहिं दरिया में समुंड में सिंधूअ जो पाणी कोन ईंदो त आऊं घोड़ा बारी ऐं केती बंदर वियो लखनि जे तइदाद में समुंड जेको आहे हेॾां पाए आयो आहे ऐं समुंड कराची हैदराबाद ताईं हलियो ईंदो ऐं सिंध रहण जे क़ाबिल न आहे उन करे सिंध जा माण्हू पंहिंजे धरतीअ खे बचाइण लाइ सुजाॻ थियो वरी नई आदमशुमारी जी ड्रामेबाज़ी वफ़ाक़ी हुकूमत कई आहे त हाणे आदमशुमारी थींदी उन में कार्ड कोड कोन ॾिबो इएं आदमशुमारी कंदासीं ऐं उन में बर्मी बंगाली सभु उन में शामिल कंदासीं हीअ वॾे वॾी साज़िश तव्हांजे ख़िलाफ़ पई थिए इन करे चूंडियल नुमाइंदनि जे आॾो पंहिंजो सियासी ॻोठनि में मोबिलाइज़ेशन करियो आवाज़ उथारियो त इहा आदमशुमारी असांखे क़बूल न आहे ऐं जंहिं सिंध जो नुमाइंदे हिन आदमशुमारी जी हिमायत कई उन सां जहिड़ो थींदो उनजो एहतिसाब थींदो उनखे बख़्श न कयो छो त ही तव्हांजे वजूद जे बखाई कयो हींअर ताज़ो वरी हिन बलदियाती निज़ाम लाइ एमक्यूएम खे ख़ुशि करण लाइ ॿिया जेके धारिया माण्हू उन्हनि खे ख़ुशि करण लाइ माना जेके सिंध जा ॻोठ आहिनि कराचीअ में उन्हनि खे ॾाढो थो वञे पर पख्तून ॿिया जेके बंगाली बर्मी उन्हनि जे ॻोठनि खे रेगुलर कबो उन करे चूंडियल नुमाइंदनि खे तई चओ त धरतीअ सां गद्दारी न कयो वोट लाइ वरी तव्हांखे अचिणो आहे हेॾां कराचीअ जे तइलीमी इदारनि में ऐं सिंध जे तइलीमी इदारनि में लाड़काणे में निमिरता खे क़तल कयो लाड़काणे में उस्ताद बुखारी जे पोटी नौशीन खे क़तल कयो नवाब शाह में नौशीन रिंद खे हुन सां ग़लति तरीक़े कार कयो ऐं हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई 9 तारीख़ खां वठी हुन जी भिटाईअ में आई हुई असां हुन सां गॾु 9 तारीख़ खां वठी सिंध जी न्याणी पेरनि उघाड़ी आहे इंसाफ़ लाइ वञे थी हुन खां केस नथो वरितो वञे हिन खां वॾी बेहसी ऐं बेहयाई जी कहिड़ी हद थी उन करे असांजे न्याणियुनि जे लाइ तइलीम जा दरवाज़ा बंद अहिड़ो ई माहौल पिया पैदा कनि 60 लख ॿार जेके आहिनि उहे स्कूल नथा वञनि उन करे हिननि सभिनी मसइलनि जो हल सियासत सियासत तव्हांजी हुकूमत सियासत जे ताबिक़ तव्हांजा ऑफिसर सियासत जे ताबिक़ तव्हांजूं नौकरियूं सियासत जे ताबिक़ तव्हांजा इदारा सियासत जे ताबिक़ ऐं तव्हांजूं कमीशनूं सियासत जे ताबिक़ उन करे ख़ुदा रा आऊं इहो कोन थो चवां त सियासत ख़राब आहे सियासत इबादत आहे पर हिननि माण्हुनि सियासत खे गोरख धंधो बनायो आहे ऐं जिन माण्हुनि सियासत खे गोरख धंधो बनायो आहे उन्हनि खे सियासत जे धुबल मां उछले कढी छॾी हिकिड़ो खूह उन में कुतो किरी पियो कंहिं मौलवी वठी तो सही पाणी था भरियूं डप बि हले छा के उन चयो मां $10 कढी $10 कढी डप वई कान्हे वरी टे के हंड विया
हुन चइबो $20 कढी छॾियो, $20 कढी छॾियो, डप वई कान पोइ कंहिं जानो जॾे हुन चयो मसइलो छा आहे? चई सही कुतो पियो खूह में जेसी ताईं हिन सियासत जे सेवर मां हिन बदकार ऐं बदमाश तब्क़े खे ऐं धिके न कढंदो तव्हांजो नसीब कोन थींदो। हुन करे पंहिंजा फ़ैसिला कयो, यूसिन में बि हो, काउंसिलनि में बि हो, पंहिंजा रैयती ऐं मौजूद जी ॻोठ ठाहियो, पाण में इताद ठाहियो, नंढड़ा इताद ठाहियो, पाण खे मुनज़म कयो ऐं पंहिंजे हक़ लाइ अहलियत ऐं लियाक़त पैदा कयो। तालीम तरफ़ तवजो ॾियो। सिंध खे हिन गुरो गुलज़ार बनाइणो पवंदो, जेकॾहिं न त पोइ हे लाटू ऐं साॻियतूं। आख़िर में आउं ही शेर चई पंहिंजी जॻह वठंदुमि। चयुमि नौजवान पहिरियों कॉलेज में पाए, चयुमि नौजवान पहिरियों कॉलेज में पाए, मां उन जूं पीरनि ते बासूं विढ़ाए, कॉलेज यूनिवर्सिटियूं वॾा कोर्स घर आहिनि, धारियुनि जा सदाई उन ते ॾमर आहिनि, कॾहिं चोर ठाहे कॾहिं डाकू ठाहे, दुश्मन असांजा घर पियो जलाए, सुहासिन बणिजी विया जेल खाना ऐं सीननि ते धारिया पका कर निशाना। हू पंहिंजनि जा लोझल, हू पंहिंजनि जा लोझल ऐं धारियुनि जा बछल, जाहिल वॾेरा ऐं पीर खुलियल, ॾिठे ॾींहुं पंहिंजनि जूं छोरियूं दिलाइनि, चवनि पिया त शागिर्द धाड़े आहिनि। चयो मींहं छो आहे भलाड़े भिटाई, त आख़िर मां कुझु लुड़को आहे, चई दुनिया जो दस्तूर हीअ। महिरबानी।